नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त हुकूमत पारां तदरसी अमल खोलण वारे ऐलान खां पोइ घोटकी जे केतिरनि स्कूलनि में पढ़ाई जो अमल जारी है, जॾहिं त घोटकी जे डिग्री कॉलेज में भी हुकूमत जे मुकम्मल SOPs ते अमल कंदे पढ़ाई जो अमल जारी है। हिन हवाले सां एडिशनल सेक्रेटरी नजफ़ुद्दीन सहतो, एडिशनल डायरेक्टर साईं रखियो, डायरेक्टर सैयद लतुफ़ अली शाह जो डिग्री कॉलेज जो दौरो, एडिशनल सेक्रेटरी पंहिंजी टीम सां गॾु कॉलेज अंदर मुख़्तलिफ़ क्लासनि विज़िट पिणु कयो ऐं शागिर्द ऐं उस्तादनि खे SOPs ते मुकम्मल अमल करण जो पिणु हिदायतूं ॾिनियूं आहिनि। इन मौक़े ते एडिशनल सेक्रेटरी नजफ़ुद्दीन सहतो, डिग्री कॉलेज जे प्रिंसिपल डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़, अब्दुल हफ़ीज़ दायो, सिकंदर अली मैसर, अब्दुल बासित सां गॾिजी ॻाल्हाईंदे चयो आहे त पूरे सिंध अंदर मुकम्मल SOPs ते मुकम्मल अमल सां स्कूल ऐं कॉलेज खोलिया विया आहिनि, जिन अंदर बहितर तइलीम हले पई। हिन चयो त घोटकी डिग्री कॉलेज जो विज़िट कयो आहे, जंहिं में मुकम्मल SOPs ते बहितरीन तइलीम जारी आहे। हिन चयो त प्राइवेट स्कूलनि खां सरकारी कॉलेज ऐं स्कूलनि अंदर बहितरीन तइलीम हले पई। वालिदैन खे घुर्जे त हू पंहिंजे ॿारनि खे SOPs ते अमल कंदे स्कूल मोकिलनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।